कच्चे जे इलाइक़े अंदरि फॉरेस्ट खाते जे सरकारी ॿेले रेणियूं कचो लाखाट में सरकारी वणनि जी वढाई कराए 100 एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ा करे फसल जी पोखाई करण वारे अमल ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सखर जे हुकुम ते डिवीज़नल फॉरेस्ट ऑफिसरनि जी अॻुवाणीअ में वॾे पुलिस अटालनि जे मदद सां कब्ज़ा ख़तमु करण लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। क्रेन मशीन जी मदद सां बासर धुरनि पारां खूह खोटियो, मशीनूं हणी सरकारी ज़मीन आबाद कंदड़ ट्यूबवेल मशीनूं पटे तबाह कयूं पियूं वञनि, जॾहिं त 100 एकड़नि ते पोखियल कणिक, सरींहं, कमद, मटर जो फसल ट्रैक्टरनि ज़रिए हर कीण वहाए पटियो पियो वञे। सरकारी ॿेले जे ज़मीन ते गैरकानूनी तौर ते कब्ज़ेदार धुरनि पारां जोड़ियल औताकूं घर पिणु पटे ड्राहे पट करण वारो अमल जारी आहे। पाणी ॾियण जे लाइ लॻायल मशीनूं, डीज़ल ऐं सोलर प्लेटूं पिणु ज़ब्त कयूं पियूं वञनि। फारूक जूणे जो इबरत न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।